तव्हां समझंदा हूंदो त ये बहादुर न बाबा या बुज़दिली आहे। बहादुर हो आहे जेको चए त मां ॾोह कयो, हिकु सज़ा ॾियो, मां हाज़िर आहियां। अवां ईअं असांजो कंहिंसां झगड़ो थींदो आहे पोइ ठाह जूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, पोइ चवंदा आहियूं बाबा ॾोह मञो त ॻाल्हियूं कयो। जेको ॾोह ई न मञे हुन सां कहिड़ियूं ॻाल्हियूं। असांखे बि उहो माण्हू वणे थो जेको ॾोह मञे थो। अल्लाह ताला खे बि उहो माण्हू पसंदि आहे जेको ॾोह मञी थो। हदीसुनि जे किताबनि में अचे थो शाबुन आतिम मुस्रिफुन अला नफ्से। फरमायो बनी इसराइल में हिकिड़ो नौजवान हुयो जंहिंजी पूरी जिंदगी गुनाहनि में गुज़री वई। जिंदगी में हिकिड़ी भी नेकी न कयई, एॾा गुनाह कई, एॾा ॾोह कई जो अखरजूहु मिन बैनिहिम मिन सूइ फ़ेलिहि। शहर वारनि फ़ैसिलो कयो त हिनखे शहर मां कढोसि। शहर निकाली ॾिनोसि। फलम्मा हज़रतहुल वफ़ात, हदीस में अचे तो जॾहिं हुनजे वफ़ात जो वक़्तु वेझो आयो, फ़अौहा इला मूसा, अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने वही फरमाई, मूसा जी मुझा मौला, इन्न वलिय्यम मिन औलियाई हज़रहुल मौत। मूसा फलाणी जाते जंगल में मुझो हिकिड़ो दोस्त मरी वियो अथई, मुझो हिकिड़ो यार फौत थी वियो आहे। फहज़ुरहु, मूसा जल्दी करो ते पहुच। वग़स्सिलहु, उन मुझे दोस्त के गुस्ल भी तू करा। वसल्लि अलैहि, उन मुझे यार जी जनाज़े जी नमाज भी तू पढ़ा। वकुल्ल मन कसुर इस्यानुहु यहज़ुर जनाज़तहु लअग़फ़िर लहु। ऐं पूरी बनी इसराइल कौम में ऐलान कर त जेको भी गुनाहगार मुझे ने दोस्त जे जनाज़े में शरीक थींदो, मां रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदुसि। कॾहिं कॾहिं जनाज़ा भी आगा हूअं भी मुसलमान जो मुसलमान ते हक़ आहे त जनाज़े में ज़रूर शरीक थी। कोशिश कयो जनाज़े के कुल्लो भी ॾींदा कयो, कब्रिस्तान ते जनाज़े सां गॾु हलो। छो त जो इन जो वारो आहे सुभाणे असांजो वारो भी ईंदो। ख़ुसूसन को नेक बानो, को साले बानो, को आलिम, को अल्लाह वारो फौत थी वञे त उन जे जनाज़े में त ज़रूर शरीक थियो। छो त के जनाज़ा अहिड़ा हूंदा आहिनि जो रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदो। हूअं भी हदीस में अचे तो मुझे नबी फरमायो 40 मुसलमान जनाज़े में मय्यत जिला दुआ था कुरन, अल्लाहुम्मा ग़फ़िर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदना व गायिबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उन्साना। अल्लाहुम्मा मन अह्ययतहु मिन्ना फ़अह्यि अलल इस्लाम व मन तवफ़्फ़यतहु मिन्ना फ़तवफ़्फ़हु अलल ईमान। मुझे नबी फरमायो 40 मुसलमान जेकर जनाज़े में मय्यत जे लाइ दुआ था घुरनि, अल्लाह ताला उन्हनि 40 जी दुआ के कबूल कंदे उन मय्यत जी बख़्शिश जा फ़ैसला फरमाए। असां मुसलमाननि जो हाल इहा त 40 जेके पोयूं बीठा आहिनि दुआ कंहिंखे बि न थी।
सो बाबा ये दुआऊं सिखो ऐं हिते तव्हां सिखी न सघंदा वांदा बि कोन थींदव मदरसे में ईंदो त वरी ॿार तव्हां ते खिलंदा तंहिंजे करे तव्हां वॾनि जे लाइ तबलीग जमायत हलिया वञो तबलीग जमायत 40 ॾींहं 4 महीना अल्लाह जे रस्ते में लॻायो इंशाअल्लाह आलिम न थींदो पर इल्म हारा ज़रूर थींदो 4 महीननि में तव्हांखे इंशाअल्लाह एतिरो तैयार कंदा जो तव्हां मुसल्ले ते बि इमामत कराईंदव गोठ में महले में का मोती फोती थींदी त का मुल्ला मौलवी जी भी तव्हांखे ज़रूरत न पवंदी पाण ई उनखे गुस्ल कराए जनाज़ो पढ़ी दफ़न करे सघो दुआऊं सिखो तबलीग जमायत में ये सेखारींदा आहिनि दुआ नबी से जी दुआ या जनाज़े जी नमाज बाकी जनाज़े जी नमाज का बाद जेका दुआ घुरबी आ या नबी से जी दुआ कान था या सहाबा जी दुआ कान था नबी से जी दुआ हुआ जेका तव्हां याद ही नथा तव्हांखे नबी से जी दुआ जी ज़रूरत ही कान्हे जेड़ो पिया कयो पोई दुआ ते जेका नबी से घुरी उन्हें ते जेड़ो इहा दुआ जेड़ो इने तव्हां दुआ चो बाबा नबी से वारी दुआ तव्हां चो छो नथा याद नियत करबी आहे नियत कम जनाजा नमाज जी फर्ज किफाया साम चैन तकबीरुन जे सना वास्ते अल्लाह ताला जे दुरूद वास्ते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुआ वास्ते हिन मईद बाबा नियत या कंदा हो दुआ वास्ते हिन मईद अल्लाहु अकबर वो सना पर सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुका व जल्ल सनाउक व दाइम व तआला जद्दुक व ला इलाहा गैरुक पोइ वरी ॿी तकबीर हंगी हथ बदलो छा यादि कंदो जनाज़ो सेखारियां वरी ॿी तकबीर हंगी वरी नबी से ते दुरूद पढ़बो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद वरी दुरूद पढ़बी वरी टी तकबीर हंगी हथ मथे न हथ बदलो मय्यत जे लाइ दुआ करो अल्लाहुम्मा इग़फिर लि हय्यिना व मय्यितना या नबी से दुआ सिखाई पोइ चौथी तकबीर हंगी सलाम त जनाज़ो दुआ है दुआ इहा है बाकी जनाज़े जी नमाज खां बाद बाबा वेहो टे कुल पढ़ो त मय्यत जे लाइ दुआ घुरऊं या नबी से जी दुआ कान अथव सहाबा जी दुआ कान अथव आल बैतल बुजुर्गल ताबईन तबा ताबईन या दुआ कान घुरी मुझे महबूब सुभानी हजरत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि या दुआ कान घुरी 1443 साल गुजरी विया मक्के मदीने में रोजानो हर नमाज खां बाद जनाजा थियन पिया जनाजे जी नमाज खां बाद या दुआ कान घुरी अथनि या दुआ आहे तो जे मुल्हनि जंहिं ते तव्हां बि ज़ोर था ॾियो त या दुआ घुरो जहिड़ो थिए पर दुआ कयो इहा आहे हिकिड़ी रस्म रवाज ऐं मौलवी दुआ छो थो घुरे इन मय्यत जे लाइ छा मौलवी इन मय्यत जो नबी से को वधीक ख़ैर ख्वाह बाबा हिन उम्मत जो सभ खां वॾे में वॾो ख़ैर ख्वाह त मोहम्मद मुस्तफ़ा जेकर इन दुआ में वरी फ़ाइदो हुजे हा त नबी से चवंदा वियो कुल पढ़ो दुआ घुरो सहाबा कनि सही तो चवां या ग़लति असुल ॻाल्हि इहा मौलाना में कुज़ाब रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदो हुयो मुल्ला चए थो त पढ़णो त मूंखे नसीब न थियो पछाड़ीअ में मरणे जो त धको आहे इहो मुल्ला चए थो त निकाह मां पढ़ायो ज़ाल हिन खे हलाल करे मां ॾिनमि मूंखे 500 खुथल नोट ॾिनो नाचू आया फनकार आया जन सॼी राति लानत जा वसकारा वसाया उन्हनि खे लख लख 2 लख ॾिनऊं
मूंखे रुगो 500 रुपया पुराना खुथल नोट ॾिनो परणो त मुंहिंजो खाई आ पछाड़ीअ में मरणे जो त धको हणास चवंदा बाबा 10 रुपया 50 रुपया 100 रुपया हिते रखो जनाज़े ते त पोइ दुआ इहा आहे मुल्ला जी ख़र्ची सही तो चवां या ग़लति ऐं वरी दुआ कीअं पियो घुरे या अल्लाह सॼी ज़िंदगी नमाज़ न पढ़ी माफ़ कजांसि सॼी ज़िंदगी में हिकिड़ो रोज़ो न रखी माफ़ कजांसि ज़ाल जा हक़ खाइयो माफ़ कजांसि अबे अम्मा सां रोज़ानो विरंदो माफ़ कजांसि ओड़े पाड़े वारनि जा हक़ खाइयो माफ़ कजांसि फलाणे जी ढगी छोड़ई फलाणे जी बकरी खाइयो फलाणे जे घर खे खाटो हई माफ़ कजांसि हाणे मां तव्हां खां पुछां थो इहो मुल्ला छॾराए थो या बदराए सब चवंदा आमीन ॿाहिरि बि चवंदा आमीन भली बदिजी वाक़ई ॾोहारी आहे अबो बि चए थो त भली सॼी जमायत ज़िद कई बि चया त हिनखे बदिरायो एतिरा हक़ खाईंदो हालांकि मुझे नबी फरमायो उस्कुरू मौताकुम बिल खैर मुझे नबी फरमायो जेको मरी वञे उन जूं खूबियूं यादि कयो उन जूं चङायूं यादि कयो यार ॾाढो नेक बानो साले बानो ओड़े पाड़े वारनि सां ॾाढो भलो हलंदो ग़रीबनि जी ख़िदमत कंदो यतीमनि न्याणियुनि जो वाली ऐं वारिस हो मुझे नबी फरमायो तव्हां उन जूं खूबियूं बयान कंदव अल्लाह ताला तव्हांखे गवाह बनाए उन मईत खे बख़्शे छॾींदो तव्हांखे तव्हां चओ था त चङो हो त मां बि माफ़ थो कयां उन जूं खूबियूं यादि कयो या चओ त ओड़े पाड़े जा हक़ खाइयो अबे अम्मा सां कोन रहाई ज़ाल सां कोन रहाई रात ॾींहुं मईतनि जे लाइ दुआऊं घुरो सवाब अथव छा कोई तव्हांजे दुआउनि जा मोहताज कब्रिस्तान खां तव्हां गुज़र था कयो बस गाॾीअ ते वेठा हुजो भली स्टीयरिंग तव्हांजे हथ में ये लफ्ज़ चवंदा कयो रब्बना इग़फिर लना वल इख़्वानिना allज़ीना सबक़ूना बिल ईमान या अल्लाह जेके भी असांजा भाइर फौत थी विया ईमान इस्लाम सां ही जान छॾे विया उन्हनि सभिनी खे माफ़ कर रुगो ज़ुबान सां तव्हां ये लफ़्ज़ चया अल्लाह ताला हुननि खे त माफ़ थो करे छॾे पर तव्हांजो बि फ़ाइदो आहे जेतिरियूं कब्रिस्तान में क़ब्रूं आहिनि एतिरियूं तव्हांजूं नेकियूं तव्हांजे अमाल में हुननि जो त फ़ाइदो पर तव्हांजो हदीस में जिदु क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़ो कुराड़ो ईंदो उन जे अमाल नामे में रुगो नेकियूं नेकियूं हूंदियूं अर्ज़ कंदो या अल्लाह मां त एतिरियूं नेकियूं कयूं कोन हूं एतिरियूं नेकियूं केॾां आयूं अल्लाह साईं फरमाईंदुसि तुंहिंजो औलाद नेक हुयो हर नमाज में तुंहिंजे लाइ दुआ घुरंदो रब्बि इग़फिरली वलिवालिदैया या अल्लाह मुखे भी माफ कर मुझे अबे अम्मा के भी माफ कर मानी खाइंदो तने भी तुझे ला दुआऊं घुरंदो तुझी कब्र ते रोज़ानो ईंदो तुझे ला दुआऊं घुरंदो मां अल्लाह तुझे नेक औलाद जे नेक दुआउनि खे तुझे नेकनि में तब्दील करे छॾ नबी से फरमायो जेके मरी था वञनि ये गोया के बुॾल पाणीअ में ये पानी में मांगू बुडंदो आ पो मदद पियो तलब कंदो आ करमल ड्रब में हथ विझंदो करमल वगा जे लाम में हथ विझंदो करमल खूह जे सिर में हथ विझंदो त बुडन खां बचा पो जेकर केर वाह में खूह में तलाव में टप ॾेई उनखे बाह मां वठी ॿाहिरि कढंदो त केॾो ख़ुशि थींदो नबी से फरमा जेके मरी था वञनि ये बुडल पाणीअ में आहिनि तव्हां दुआऊं था घुरो गोया उन्हनि खे बुॾल पाणीअ मां तव्हां ॿाहिरि था कढो कंहिं तव्हांखे मनो कई आहे त मईतनि जे लाइ दुआऊं न घुरो राति ॾींहुं दुआऊं घुरो उन्हनि जे लाइ पर जनाज़े जी नमाज़ खां बाद वेही करे जेको तव्हां जहिड़ो करे दुआ था घुरो इहा दुआ सुन्नत कान अथव या बिदअत अथव बस असां केरु आहियूं अहल सुन्नत
वल जमात अहल सुन्नत हो अहल सुन्नत माना नबी जे तरीक़े ते हलण वारा घट में घट यो मौलवी जेको दुआ थो करे तवा मुसलमान हो उनको पुछा त कयो त असां अहल सुन्नत हो सुन्नत ते हलण वारा हो भला या दुआ नबी से घुरी या नबी से हुकुम कयो या सहाबा एतिरो त तवा जो हक़ आहे या त अहल सुन्नत न सॾायो चो त असां अहल बिदत हो असांखे नबी जो तरीक़ो नथो वणे या त ईअं चो त नबी दीन पूरो न कयो बाबा सही तो चवां जहिड़े जी ॻाल्हि न आहे मुझो मकसद जेकर कंहिं ते तनक़ीद हुजे ख़ुदा मूंखे माफ़ न करे मां तव्हांखे वेगाइण जे लाइ न आयो आहियां तव्हांखे सम्झाइण असां अहल सुन्नत माना नबी जे तरीक़े इन मौलवीअ खां एतिरो त पुछा कयो त इहो नबी जो तरीक़ो आहे जेका तूं दुआ पियो घुरी टे कुल पढ़ी एतिरो त तव्हांजो हक़ आहे नी असां मुसलमान असां ने धड़का त न आहियूं या त चो त असां ने धड़का आहियूं न असांजो नबी या न क़ुर न सुन्नत आहे या त पोइ वांगुरु वांगुरु चो त असांजो कोई कोन्हे ने धड़का आहियूं पोइ जेको मुल्ला अचे हुनजी कढ लॻो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना रब फमतवन धड़का न आयो तव्हांजो अॻुवान अथव तवाजो रहबर अथव मोहम्मद मुस्तफ़ा तवा कौल में फेल में गुफ्तार में किरदार में अक़वाल में अफ़आल में शादी में गमी में उथण में वेहण में खाइण में पीअण में ज़ाहिरी सूरत में बातिनी सूरत में पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी ग़ुलामी कयो ॿिन्ही जहान में कामयाब बाक़ी तव्हां चओ बाबा दुआ में सवाब हली दुआ घुरो ईद जी ॾींहुं हज़रत अली से ईदगाह में आयो हिकिड़ो शख्स वो नफिल तो पढ़े ईदगाह तवज्जो कर हज़रत अली से फरमायो बाबा नफिल न पढ़ यो नफिल तो के जन्नत में न पहुंचाईंदी जहन्नम में पहुंचाईंदी नबी से फरमायो आ त जेको फजर जी नमाज खां बाद इशराक पढ़ंदो सिजो पढ़ण जे वक्त में बरकात इशराक उनके कबूल पियल उम्र जो सवाब मिलंदो अल्लाह जो नबी तो फरमाए त कबूल पियल उम्र जो सवाब मिलंदो तव्हां था चओ त इहो नफिल जहन्नम में पहुचाईंदी ॻाल्हि छा हज़रत अली से फरमाया ईद जो ॾींहुं ईद जी ॾींहुं ईदगाह में मुझे सोने मोहम्मद मुस्तफ़ा ईद नमाज पढ़ाई आयो तुआरो नफिल कोन पढ़ियो आ तू मुझे नबी जे सुन्नत जी खिलाफ वर्जी तो करे यो नफिल तो के जन्नत जे बजा जहन्नम में पहुंचाई बाबा नफिल में छा पढ़बो कुरान पढ़बो दुरूद पढ़बो हज़रत अली से छो फरमाई छो त नबी से ईद जे दी ईदगाह में यो नफिल न पढ़ियो ही जो बिदत है नी उन जी नबी ते कावड़ सदाईंदो त आशिक रसूल मां नबी जो आशिक आया पर उन जी असुल नबी से ते कावड़ है त नबी दीन मुकम्मल कोन कयो असां ता उन के मुकम्मल नबी दीन खुटाए छॾियो असां ता उन के पूरो मुशरिक जी वगे रब ते कावड़ मुशरिक जी कावड़ अल्लाह वो चवंदो आहे त अलाह असांजी ॿुधे ई कोन्हे पंहिंजनि जी थो ॿुधे असांजी जीअं वॾेरो पंहिंजे वाठनि जी थो ॿुधे वज़ीर पंहिंजे हेठनि पटे वालनि जी थो ॿुधे अलाह बि असांजी कोन थो ॿुधे अलाह बि माज़ अलाह वॾेरो आहे अलाह बि वज़ीर आहे अलाह बि हेठि मास्तर आहे पोइ असां पटे वाले खे चवंदासीं उहे हुनखे चवंदा सुफ़ागश थी ॿुधायो मुशरिक जी ख़ुदा ते कावड़ आहे कि न जंजी नबी ते कावड़ हुजे जंजी खुदा ते कावड़ हुजे इन जो बचो सो दुआ कयो अल्लाह सा के शिरक की बिदत को बचाए नबी से फरमाया मां मोहम्मद तो के वसीयत तो के अल्लाह तो शिरक बिल्लाह अल्लाह जी ज़ात सा के भाईवार न बनाए जेकर तू कत्ल कयो वनी औ हुरित तो के बाय में साड़ियो वने औ सुलिब तो के फांसी ते लटकायो वने मुझे नबी फरमायो माज पंजी मुंडी लाओ बर्दाश्त कजा
फांसी ते चढ़ो बर्दाश्त कजा बाय में जलम बर्दाश्त न कदा पर अल्लाह जी ज़ात सां के भाईवार न बना या सज़ा थोड़ी दई रब जी ज़ात सां के भाईवार कदे ते न को वधीक सज़ा मिलंदी ज़िंदगी जो नेकियूं बर्बाद थी अज शिरक जी तबलीग थी कड़ी तबलीग थी अल्लाह वट कुछ भी ना है रब रिटायर जेकर अथस तरह में दींदो तरह जरे ही चवन सलाह असा सवाली हिनन जा ही सवाली अल्लाह मक्के जा मुशरिक ही जो हा उलाई शुफाउना इंदल्लाह अल्लाह असा जी कोन तो बुदे असा इनन जा सवाली अल्लाह जा सवाली नुकर्रिबुना इलल्लाह ज़ुल्फा ये असा के अल्लाह जे वेझो था कर असा इनन के चवंदासी अल्लाह के मुसलमान भी ये तो जे मां गुनाहगार मुंहिंजूं अखियूं गुनाहगार मुंहिंजा कन गुनाहगार मुंहिंजी ज़ुबान गुनाहगार मुंहिंजा हथ पेर गुनाहगार अल्लाह मुंहिंजी कोन थो ॿुधे मां सवाली साईं जो साईं सवाली अल्लाह जो है फुजे मुसलमान इनल गुनाहगार हथन सां बिज छटी तो पोख थे थी न इनल गुनाहगार पेरन सां ज़मीन ते घुमी तो ज़मीन में सला थियन था इनल गुनाहगार हथन सां में जो खीर दुई दो में जवाब कान थी जई बकरी जो खीर दुई तो बकरी जवाब कान थी जई जेकर ने गुनाहगार ज़ुबान सां तो रब को दुआ घुरंदे करे ज़ालिम तो के समझायो आ तो गुनाहगार जी रब न तो ॿुधे मां त चवंदो खुदा जी ज़ात जो कसम रब पंहिंजे दोस्तन जी एतिरो जल्दी कोन ॿुधंदो आ जेतिरो गुनाहगार बाने जी खुदा जल्दी जेकर असां गुनाहगारन जी न ॿुधे आ त असां गुनाहगारन खे रब पैदा ही न करे फलम्मा हज़रू बाबा जो गुनाहगार हो शहर में कदी छॾे हदीस में जो सब बनी इस्राइल उन जी जनाज़े में हाज़िर थिया जनाज़े जी नमाज खां बाद कतारूं लगी वयूं त इन अल्लाह वारे जी ज़ियारत कयूं जॾहिं उन जे चेहरे तां कफन जी चादर खे हटायो वियो त अरफू हदीस में जो सभिनी उन खे सुञातो हज़रत मूसा अलैहिस्सलाम की जो कालू हाज़ा हुवल फासिकुल लज़ी अखरजना मूसा ही तो वॾो ॾोहारी माण्हू हुयो ही त फासिक फाजर माण्हू हुयो असां हिन जे ॾोहनि खां तंग थी करे हिन खे ॻोठ मां कढी छॾियोसीं तो वरी ऐलान कयो आहे त जेको हिन जे जनाज़े में हाज़िर थींदो रब जनाज़े पढ़ण वारनि जा गुनाह माफ़ कंदो फतअज्जब मिन ज़ालिक हदीस में चे तो मूसा अलैहिस्सलाम पाण तर्ज में पइजी रब के अर्ज़ कई या अल्लाह छा माजरा है तू तो चई त मुंहिंजो दोस्त आ ही था चवन त फासिक फाजिर आ रब फरमायो सदकू मूसा ये भी सच्चा हन मां रब भी सच्चो ये भी सच्चा वाकई यो गुनाहगार हुयो वाकई यो ॾोहारी हुयो पर जॾहिं हिन जे ज़िंदगी जा आख़िरी पसा हुया फरायुमनतल व युसरतल पोइ सॼे बि ॾिठई खॾे बि ॾिठई फलम यरहमीम व करीना त न पोनामा न भाउ न भेण न दोस्त न साथी कोई जंगल में कोन हुयुसि उते रोई करे रब खे चई इलाही अब्दु मिन इबाद सब जो सुभान या अल्लाह मां भी तुझे बानर मां हिकड़ो बानो हां व गरीबुल फी बिलाद या अल्लाह शहर वारन त मूंखे निधन को करे कढी छॾियो आ हिते मुंहिंजो कोई कोन अथई न अबो न अम्मा न भाउ न भेण न दोस्त न साथी या अल्लाह मां मञा थो मां ॾोहारी आहियां पर मां ॾोह तुंहिंजा कया लौ अलिमतु अन्न अज़ाबी यज़ीदु फी मुल्किका वअफ़ुका अन्नी यलकुसु मिन मुल्किका लमा सअलतुकल मग़फ़िरा या अल्लाह जेकर मूंखे ख़बर हुजे आ त मुंहिंजे अज़ाब करण सां तुंहिंजे बादशाहीअ में को इज़ाफ़ो थींदो
या मूंखे माफ़ करण सां तुझे मुल्क में को नुक़सान थींदो त मां कॾहिं बि माफ़ी जो सुवाल न कयां। या अल्लाह जेकर मूंखे अज़ाब कंदे त तुझे बादशाहीअ में को इज़ाफ़ो त कोन थींदुई, जेकर मूंखे माफ़ कंदे त तुझे मुल्क में को नुक़सान त कोन थींदुई। या अल्लाह तोखे केर मयार त कोन ॾींदो त इन निधड़ खे छो माफ़ी ॾिनई। अल्लाह तो त पाण फरमायो आहे नबियनि जी ज़ुबान ते व इन्नी लगफ़ारुन लिमन ताब, तो त पाण चयो आहे जेको तौबा कंदो मां उनखे बख़्शींदुसि। नब्बे इबादी अन्नी अनल गफूरुर रहीम। या अल्लाह तो त पाण चयो आहे त मुंहिंजे बाननि खे चओ त मां जब्बार भी आहियां, मां क़हार भी आहियां, मां काहिर भी आहियां, मां ज़ुल इंतकाम भी आहियां। पर मुंहिंजा महबूब मुंहिंजे बाननि खे ही भी मुंहिंजो न्यापो ॾे त अनल गफूरुर रहीम, मुंहिंजो बख़्शींदड़ ऐं महिरबान भी दुनिया में कोन मिलंदो। या अल्लाह अॼु मुंहिंजे माफ़ी जो सुवाल आहे। रब फरमायो मूसा इन गुनहगार बाने जी आजिज़ी यो एतिराफ़े जुर्म मां रब खे एॾो पसंदि अची वियो जो लौ ज़ालनी फिल मुज़निबीन मिन आलिल अर्ज़, जेकर यो गुनहगार अॼु पूरी रुई ज़मीन जे गुनहगारनि जे लाइ माफ़ी वठे हा त मां सभिनी खे माफ़ करे छॾियां। अना काफ़ुल गरीब, मां त परदेसिन जी पनाहगाह व हबीबू, जंहिंजो दुनिया में कोई दोस्त न आहे। मूसा मां रबो न जो दोस्त आहे। व तबीबू, जंहिंजो दुनिया में कोई तबीब न हुजे। मूसा मां रबो न जो तबीब आहे। त जेको मानो ॾो मञे थो रब खे एॾो थो सो बाबा अल्लाह जाड़ो मञो, माण्हुनि जाड़ो नथा मञो, भला अल्लाह जाड़ो मञो। असां ॾोहारी बालूल फकीर हुयो दरवेश, वो एक दफे मंजी खणी अची बाजार में माण्हुनि जस बालूल ख़ैर ताए जो बाजार में वेठो हुयो। यार अल्लाह जो इबादत जो ठाव करान आयो, भला दे हवाल ठाव थियो त बालूल रोई करे चयो यार रब त ठहण जे लाइ तयार आहे पर माना कोन था ठहनि। अल्लाह त राज़ी थियण जे लाइ तयार आहे पर माना ज़िद कयूं बीठा चवंदा निमाज़ कोन पढ़ंदासीं, व्याज खे कोन छॾींदासीं, चोरी कोन छॾींदासीं, ज़िना ज़ोरी कोन छॾींदासीं, शराब खोरी कोन छॾींदासीं। रब त चए थो अचो बाज़ आ, बाज़ आ, हरां चे हस्ती बाज़ आ। सब चो सुभान ओ मुंहिंजा बाना मोटी आहे, अञा वक़्तु थई यार मोटी आहे, अञा सिजो ओला खां कोन उभरियो आहे, अञा दाबतुल अर्ज़ कोन निकितो आहे, अञा याजूज मौजूज जी फौज कान आई आहे, अञा दज्जाल ज़ाहिर कोन थियो आहे, अञा वक़्तु थई मोटी आहे। घर काफरो गबरो बुत परस्ती बाज़ा, काफर ही कब्रुनि जो पुजारी बुतनि जो पुजारी, पर आई त मुंहिंजो बानो पोइ बि मोटी आहे। ई दरगहे मां दरगहे नो में दीनी, मुंहिंजी दरगाह परे कान अथई, हाले जी शरीफ़ भी परे अथई, बेर शरीफ़ अमरोट भी परे अथई, सेवगई भिटाई साहब जी दरगाह भी परे अथई। मुंहिंजी दरगाह त तुंहिंजे घर जे भरिसां दरो दर सां भित भित सां ओ या मस्जिद मुंहिंजी दरगाह अथव। रात जो अचो का मुला मौलवी के मेघ वठी अचण जी ज़रूरत न आहे, का पीर मुर्शिद के भी न वठी अचो, अबे के भी न वठी अचो, बस तू हुजी मां हुजा। रब थो चए मां चाहियां थो त तुंहिंजे गुनाह जी ख़बर तुंहिंजे पीउ मां खे भी न पवे, बस मूंखे ख़बर आहे। सब चो सुभान अल्लाह। मस्जिद जी कुंड में रात जो वेही मुंहिंजूं नेमतूं भी यादि कर, वरी पंहिंजे गुनाहनि खे भी ॾिस त मां तो ते केॾियूं नेमतूं कयूं, वरी मां केॾी तो रब जी नाफ़रमानी कयां। पोइ ईअं कंदे त पोइ अखियुनि मां पाणी अची वेंदुई, ओ जंहिंमहिल ॿ ॻोढ़ा अखियुनि में पाणीअ जा अची वञनि सम्झजां त रब राज़ी थी। खुदा जी ज़ात जो कसम पीउ मां खे परचाइण एतिरो सवलो कोन अथव जेतिरो रब खे परचाइण सवलो।
सदबार अगर तोबा शिकस्ती बाजा 100 दफा जिक्र तो तोबा कया वरी तोबा के टोरियो परवाह ना है परेशान थे जी काई जरूरत ना है वरी भी मोटिया मन तकर्रब मिन्नी शिबरा तकर्रब तु मिन्नु ज़रा तू गिराट में जोईंदे मां हथ में जोईंदो मां वमन तकर्रब मिन्नी ज़रा तकर्रब तु मिन्नु ज़राइल तू हथ में जोईंदे मां बात में जोईंदो मां तू पंधड़ो करईंदे प्यादल ईंदे मुझे रहमत डोरींदे तुझे अचर में देरा मुझे राज़ी थे में देर अल्लाह दबे तो चए दचो तो ठाव कया बाना चंदा केर थींदो अल्लाह वरी बेडी मंजी खड़ी जी कब्रिस्तान में रखी मांगन जो बालूल कल बाजार में बैठे अजो कब्रिस्तान में आयो आ बालूल जो यार अल्लाह जो आई बान जो ठाव कराण आयो आ भला दे हवाल ठाव थियो तो बालूल रोई करे जो यार जो बाना त ठण जे ला तैयार पर अल्लाह हुकुम तो ठाई अजो ई कब्रिस्तान वारा त मिलथू ता प्या कन रब्बिर जीऊन या अल्लाह संगे वापस मोटा लअल्ली आमल सालिहा असा सफा सुधरींदा सी साले बणींदा सी रब्बना अखरिजना मिनहा फइन उदना फइन्ना ज़ालिमून या अल्लाह एक दफो संगे बाहर कढ वरी तुझी ना फरमानी को त बो ज़ालिम जे बाजी रब जे तरफों वरंदी थी जे इक्साउ फिहा वला तुकल्लिमून छाई पायो जलील थोइते मुसा गालायो भी न दुनिया में रात जो गिट्टी में कुत्तो भौंकदो वत निंड नहीं दिया अलाए चोर अचियो अलाए दाड़ेल अचियो अलाए दुश्मन अचियो बच्चा कोन पिया वगल घर कोन पियो वगल बंदूक खड़ी लठ ही लेट खड़ी करे बाहर निकली आयो पर ज़ालिमो 5 दफा मस्जिद में सद पियो थे हय्या अल सलाह अचो नमाज थे हय्या अल फलाह जो कामयाबी ने तवा घर भी न छॾियो ताक भी न छॾी तास भी न छॾी कचहरी भी न छॾी तवा वट कुत्ते जे भौंक जो कदरा पर खुदा जे सॾ जी अहमियत न हुई वला तुकल्लिमून मूंसां ॻाल्हायो भी न हाणे मां रब कोन ठहंदुसि या 1000 साल को पोइ वरंदी छा यको पिया दाऊं कंदा या अल्लाह असांखे ॿाहिरि 1000 साल खां पोइ रब फ़रिश्तनि खे फरमाईंदो इन्हनि खे चओ त मूंसां ॻाल्हाई सुबह अल्लाह खे ठाहिण जो ही वक़्तु अथव हिन वक़्तु अखियुनि मां बगोड़ा वाहे रब खां माफ़ी वरिती रब ठही अॻे मरण खां पोइ अखियुनि मां पाणी ख़तम थी वञे रत ऐं खून जा वाह शुरू थी वञे अल्लाह कोन ठहंदो अल्लाह खे ठाहिण जो ही वक़्तु आहे अॼु वाइदो कयो त पंहिंजे रब खे परचाईंदासीं वरी रमज़ान जो महीनो बि अचण वारो अथव नबी साईं फरमाया रजब अल्लाह जो महीनो आहे शहबान मां मोहम्मद मुस्तफ़ा जो महीनो आहे रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो जंहिंजे ज़िंदगी में रमज़ान आयो पंहिंजा गुनाह माफ़ न कराई मुंहिंजे नबी फरमायो शल तबाही बर्बाद माण्हू त चवंदा त मुल्हनि खे भिटाईअ पिटियो आहे असांखे पिटियो आहे तव्हांखे दुआऊं कयूं ठीक है तवाजे चवण जे मुताबिक भिटाई साहब जे पिट को बची सको था नबी से जे पिट ही पराते को कोई कोन बची सको जेको रमज़ान जा रोजा नथो रखे रमज़ान जो अदब ऐं एहतराम नथो करे मुंहिंजे नबी फरमाइशल तबाही बर्बाद अॼु वाइदो कयो त रमज़ान जा रोजा बि रखंदासीं तरावी पढ़ंदासीं कमकार पंहिंजा लाहे छॾियो बाबा ये मरण घड़ी ताईं कम खुटंदा त कोन असां वरी रमज़ान के सीज़न जो महीनो समझो गिदड़नि वारो भी चए तो रमज़ान अचे चङी तरह रोज़ेदारनि जी खलल आहे हिंदागन संबोधन पकोड़न वारो भी चए तो रमज़ान अचे तो रोज़ेदारनि जी खलल आहे ई कपड़े वारा भी हाणे कपड़ो वठी था अचनि रमज़ान अचे तो मुसलमाननि जी खलल आहे ई जूतनि वारा भी टकूं जूतनि जूं भरे था रखनि रमज़ान अचे तो मुसलमाननि जी खलल आहे हिननि सम्झो आहे त ई दुनिया जे कमाइण जो महीनो आहे दुनिया जे कमाइण जो महीनो न आहे आख़िरत जे कमाइण जो महीनो असांजो हिकिड़ो सैयद हुयो साईं उमर शाह रमज़ान जो महीनो जो अचे त स्लेट ते ॿार लिखी छॾे त बाबा
रमज़ान में मेहमाननि जो अचणु बंदि असां रब जे हवाले असां रब जा पाण महिमान मस्जिद में नमाज़ पढ़ी अचे त वरी मुअज़िन खे चई छॾे त ॿाहिरों तालो हणी छॾ बस रमज़ान सॼो ॾींहुं क़ुर जी तिलावत रमज़ान में 30 ॾींहं त 30 क़ुर जा ख़तम कढनि असां सॼे साल में क़ुर जो ख़तम न कढीसीं वाइदो कयो इंशाअल्लाह क़ुर जो दौर बि कबो घर में बाबा नमाज वारो माहौल ज़िक्र वारो माहौल बनायो खुश नसीब इन महले वारे जो इन्हनि जे महले में ही मदरसो खुलियो असांजा बुज़ुर्ग फरमाईंदा न मदरसो जिथे आहे इहो सॼे इलाइक़े ते रहमत पोइ चाहे मुखालिफ़ हुजे चाहे मुवाफ़िक़ चाहे दोस्त हुजे चाहे दुश्मन हुजे चाहे देवबंदी हुजे चाहे बरेली हुजे चाहे शियो हुजे चाहे सुन्नी हुजे पर मदरसो आहे सॼे महले ते रहमत है छो त हिते क़ुर थो पढ़जे किन मौलवी अब्दुल फताह जे मदरसे में करबला ता नाच ॿुधाइण जा का गाना को मौसीकी राग बाबा हिते क़ुर इन्हनि सां तालुक़ ये तबरी जमात में वक्त लगाए ये दुरूद सेखारींदा दुरूद जा मुनकर न दुरूद सेखारींदा ये महक जेको खदरो दा महक जेको नाच कंदो यो हाणे तबली जमात में 15 लाख 20 लाख इन जी फीस हूंदी रानीपुर में आयो 13 लाख रुपयो घोर पे तो हैरान थी वेंदो हिकिड़ो ज़मींदार हो उन जो पुट नौजवान तबली हो सॼो ॻोठ हिकिड़े पासे ॾे उन जो पुट ॿिए पासे ॾे वॾेरे जो पुट सो वॾेरे पंहिंजे ॿिए पुट जी शादी में इन महक खे घुरायो हुन पुट खे बि चई त बाबा मुला तोखे बि वेहणो तुंहिंजे भाउ जी शादी आहे हुन जो बाबा जीअं तव्हांजो उहो वीचारो बची वेठो उन वॾेरे खदरे खे चयो महक खे त अहिड़ो नाच कर जो ही मुंहिंजो पुट मुलनि खां फ्री 40 लाख चई 50 लाख चई मां तोखे ॾींदुसि रुगो हिन मुआरे पुट खां तोॾे जो तुंहिंजे मोहबत में अची वियो नी त पोइ ही नमाज़ बि छॾे ॾींदो ही ॾाढी बि कूड़ींदो ये अजीब कारगुज़ारी अचे से हुन नाच शुरू कयो लख रुपया हिन जे मथां घोर पई पई उन नौजवान जे आॾो बीह अची नाच करे पर हुन जी नज़र हेठि हू वेठो रोए ज़ारो तो ने मां चयोसि त ही सॼे शामियाने में हेॾी ख़ुशी लॻी पई आहे नाच पिया था हलनि ऐं तूं रोईंदो त उन नौजवान चयो मां रोआं इन जे करे थो त मथां अलाह जो अज़ाब न अचे मुंहिंजे भाउ जे हेॾी रब जी नाफ़रमानी थी रही आहे अल्लाह जे रसूल जे सुन्नत जी खिलाफ़ वर्जी थी रही आहे मां रोआं थो मथां हिन शादी में मुंहिंजे भाउ जे काज में अल्लाह जो अज़ाब न अचे बाबा ये लफ़्ज़ जो चईस त महक जे अखियुनि में पाणी चई बस हाणे मां तुंहिंजो आहियां जीअं तूं चवीं बस मूंखे रुगो भाकुर पा हुन चयसि 3 ॾींहं तबलीग में लॻा पोइ तोखे भाकुर पा सभु चयो सुभान हुन जो ठीकु आहे वठी आयुसि महले जी मस्जिद में हज़ारे माण्हू पहुची बाबा महक आयो मस्जिद में मस्जिद खचा खच भरजी वई नौजवान हिन खे जुबो पारायो ये मोबाइल में अथव मथे ते सफ़ेद रुमाल वार हुन जा ढकियऊं पोइ हिन खे चऊं बस हाणे तूं ऐलान कर हिन खे सेखारे तूं ऐलान कर त बकाया नमाज के बाद ईमान और यकीन की बात होगी 5 मिनट बैठे बहुत फायदा होगा तुम्हारी और हमारी कामयाबी अल्लाह ताला ने अपने दीन में रखी इन्हें सिखारियो हिन सही उठी भी ऐलान कयो मेरे भाइयों बकाया नमाज के बाद ईमान और यकीन की बात होगी 5 मिनट बैठे बहुत फायदा होगा हमारी और तुम्हारी कामयाबी दुनिया आखिरत की कामयाबी अल्लाह ताला ने अपने दीन में रखी है ये लफ्ज जो चाहिए बेहोश थी वनी करे सजी मस्जिद में रोज थी
हज़ारे माण्हू कई खदरा तौबा ताइब थिया जेको सॼी सॼी राति नाच कंदो लख रुपया उन ते घोर थींदी इन्हनि तबरी जमायत वारनि में 3 ॾींहं लॻाए अॼु उहो साॻियो माग खदरो तव्हां पुछा करे ॾिसो सॼी सॼी राति मुसले ते वेही रोई करे रब खे पियो मञे ये नबी जा दुश्मन जेके अगल माण्हुनि खे अलाह जे रस्ते में मस्जिद में वठी आया ज़ालिमो तव्हां हिननि खे था चओ त ये गुस्ताख ये दुरूद नथा पढ़नि कुछ हया कयो कुछ शर्म कयो इमरान जी ओबर पीती था जो अज़म कयो त इंशाअल्लाह अल्लाह जे रस्ते में ईंदासीं दीन मदरसे में ईंदा कयो मदरसे में कुरान तो पढ़ी इन में नमाज सिखारी पंहिंजे बच्चनि खे छॾियो फिरके वारियत खे छॾे ॾियो तव्हां ईअं असां मुस्लमान आहियूं असांजो नबी हिकिड़ो क़ुरान हिकिड़ो कलमो हिकिड़ो काबो हिकिड़ो असांजो मुल्क पाकिस्तान हिकिड़ो जेके फिरके वारे फैलाइनि पिया त फलाणे ते न वञिजो ये दुश्मन मां तव्हांखे चवां थो सभिनी जा वाइज़ ॿुधो तव्हांखे मनो नथो कयां त मथां चिते कुते जी गिग तव्हांखे लॻी सभिनी जा वाइज़ ॿुधो शियनि ॾे बि वञो बरेलियुनि ॾे बि वञो देवबंद ॾे बि वञो वाइज़ ॿुधो उन्हनि जा पर पोइ इंसाफ़ कयो छा इंसाफ़ ऐं रब को दुआ घुरो या अल्लाह मुझी हिदायत जा फैसला तू फरमा मुझी दिल के खोल मुझे सीने के खोल इंसाफ कजा तो कंजो वाइज कुरान सुन्नत के मुताबिक इंशाअल्लाह तो के हिदायत न मिले जेका चोरी बाकी ता वाइज बुधो ही न त एडा ही वणो ही ई वहा बिन जो मदरसो खुलियो आहे एडा ही वणो ही असांजी ॻाल्हि ॿुधो ई न को हिकिड़ी ॻाल्हि पिया केसर जो हिकिड़ो पासो ॿुधो ॿियो ॿुधो ई न या ना इंसाफ़ इंसाफ़ इहो आहे त केसर जा ॿई पासा ॿुधो ऐं रब को दुआऊं बि घुरो या अल्लाह मुंहिंजी हिदायत जा फ़ैसिला तूं फरमा इंशाअल्लाह पोइ क़यामत जे ॾींहुं तूं रब जाॾो ॻाल्हाए सघंदे जेकर केसर जो हिकिड़ो पासो ॿुधी ॿियो न ॿुधी ना इंसाफ़ी कयई रब को दुआ न घुरी तो हिदायत जी कुरान मजीद तर्जुमे सां तू न पढ़े तो क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जाॾो ॻाल्हाए न सघे बाबा सही तो चवां कि न या नीत आहे या इंसाफ कयो कुरान पढ़ो पाण पढ़ियल न आई पुट खे चओ त कुरान मजीद पढ़ी ॿुधो अलहम्द सूरत जी माना पढ़ण सां जेकर तुंहिंजो अक़ीदो सही न थिए त मुंहिंजी सज़ा कोन्हे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ़ अल्लाह जे लाइ जेको जान जो पालनहार रहमान जेको सभिनी ते मेहरबान रहीम जेको क़यामत जे ॾींहुं ख़ासि पंहिंजे नेक बारनि सां महिरबानी कंदो मालिक यौमिद्दीन जेको जज़ा सज़ा जे ॾींहं जो मालिक इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन तुंहिंजी ई इबादत था कयूं ऐं तोखां ई मदद था घुरूं भली ॾिसो अमरोटी तर्जुमो खोलियो बेर वारे जो तर्जुमो खोलियो मौलवी अहमद रज़ा खान बरेली जो तर्जुमो खोलियो कंजुल ईमान मौलवी इदरीस दाहिर जी को तर्जुमो कयो आहे उहो पढ़ो साईं महबूब सुभानी हज़रत साईं रोज़े दहरी वारनि जो तफ़सीर कोसर उहो पढ़ो इन जी माना इहा इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन या अल्लाह असां तुंहिंजी ई इबादत था कयूं ऐं तोखां ई मदद था घुरूं मसलो हल थी वियो पो या अली मदद छो पो या रसूल अल्लाह मदद छो पो या गौसे आज़म दस्तगीर मदद छो बस या त चओ त कुरान खणी वञी मस्जिद में रखो असां कुरान पढ़ंदासीं बाक़ी अमल न कंदासीं वो घर में कुरान कढी अचे ते मस्जिद में रखी वञे असां न मञींदासीं इन जी माना इहा ई आहे न इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन तुंहिंजी ई इबादत था कयूं ऐं तोखां ई मदद इहा माना इहा तोखां बि खोले ॾिसो मसलो हल थी वियो कि न पाणे ॾोह तव्हांजो या मुल्हनि जो ॾोह अॼु वाइदो कयो त असां क़ुरान पढ़ंदासीं क़ुरान मजीद जीअं चवंदो हुई कंदासीं अल्लाह से दुआ है अल्लाह ताला अमल की तौफीक नसीब फरमाए अल्लाह ताला असांजे बच्चन न्याणियुनि खे कुरान वारी दौलत नसीब फरमाए
इन मस्जिद मदरसे खे रब आबाद फरमाए। बाबा तव्हां महले वाले मलिक काड़ा भी आयो, तव्हां मुस्लमान आहियो, असां तव्हांखे रोकियूं कोन था, मस्जिद में अचो, बच्चा छॾियो मदरसे में, उन्हनि खे असां क़ुरान पढ़ाईंदासीं, उन्हनि खे दुरूद सेखारींदासीं, उन्हनि खे नमाज सेखारींदासीं, दीन सां जुड़ो। ठीक है नी, इख्तिलाफ छॾे ॾियो। मौलाना फज़ल रहमान साहब सां गॾु सभु बीठा, शामस नूरानी जो पुट मौली अनस नूरानी वो गॾु बीठो आहे कि न कोन बीठो? तव्हां था चओ त मुल्ला था, इख्तिलाफ तव्हां था कयो, बदमाशी जमायत थी करे, मौलवी तो मथे गॾु वेठा। सही तो चवां या ग़लति? इख्तिलाफ ही हेठां था, मथे कोई इख्तिलाफ ना है। ठीक है, नज़रियाती इख्तिलाफ, सियासी इख्तिलाफ आहे, उहे बि गॾु वेठा। ज़रदारी नवाज़ तव्हां छो था इख्तिलाफ कयो? हेठा ही गरीब मिस्कीन महले जा माण्हू इख्तिलाफ करे पंहिंजे बच्चनि खे मदरसे में नथा अचो, मस्जिद में नमाज पढ़ण जे लाइ नथा अचो, तव्हांखे थियो छा? सभु ईंदव नी मस्जिद में, मदरसे में बच्चा छॾींदव नी इंशाअल्लाह। अल्लाह से को दुआऊं ॾियो, अल्लाह हिननि इदारनि खे आबाद फरमाए। मौलूद चयो आहे हिन नसीहत